छठे ज़िले जे साहिली पटीअ वारे तइलके घोड़ाबाड़ी जो मरकज़ी ऐं सभ खां वॾी आबादी रखंदड़ वर शहर, जेको माज़ीअ जो न रुॻो वापारी मर्कज़ रहियो आहे, पर अमन जो मिसाली शहर रहियो आहे। वर शहर जेको माज़ीअ में पूरे तइलके जो वापारी मर्कज़ हुजण सां गॾु हिन शहर जे आस-पास में ज़रख़ेज़ ज़मीनूं हुजण सबबि मुल्क जी आलमी मंडी कराची हैदराबाद खे रोज़ानो जे बुनियाद ते 100 टन सब्ज़ी फराहम करण जो वॾे में वॾो मर्कज़ रहियो आहे। हिन शहर में लाहौर, पिशावर, कोइटिया समेत ॿियनि शहरनि खां वापारी अची टमाटो, भिंडी ऐं ॿियूं सब्जियूं ख़रीद करे लखे रुपयनि जो कारोबार कंदा रहिया आहिनि। बेरोज़गार माण्हू ॿियनि शहरनि खां हिन शहर में रोज़गार वास्ते ईंदा हुआ ऐं हितां माहिवार हज़ारे रुपया कमाए पंहिंजे घरनि ॾांहुं खणी वेंदा हुआ। माज़ीअ जो शाहूकार वर शहर हिन वक़्तु तबाही ऐं बर्बादी जे किनारे ते वञी बीठो आहे। हिन शहर में अॼु बि चांवरनि जूं 10 खां मथे राइस मिलूं आहिनि, जिथे हर साल लखे टन सारियूं ख़रीद करे मुल्क जे ॿियनि शहरनि सां गॾु दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि ॾांहुं एक्सपोर्ट जो कारोबार वापारी कनि था। हज़ारनि खां मथे इंसानी आबादी रखंदड़ वर शहर, जंहिंजे रवासियुनि जो गुज़र सफ़र ज़रायत ऐं मज़दूरीअ ते आहे, हीउ शहर न रुॻो वापार जो मर्कज़ रहियो आहे, पर सियासी तौर ते हिन शहर जी हिकु अलॻि सुञाणप आहे। हितां जा अक्सर माण्हू सियासी तौर ते बि सुञाता वञनि था। वर शहर जे तक तां मुल्क जे नाले वारनि सियासी शख़्सियतनि अवैस मुज़फ़र, एजाज शाह शिराज़ी, अली हसन ज़रदारी, हाजी ओस्मान जलबाणी, सादिक अली मेमन, रियाज़ शाह शिराज़ी, डॉक्टर अब्दुल वाहिद सूमरो समेत ॿियनि इलेक्शन खटी मुल्की ऐवाननि ताईं पहुता आहिनि। 2018 वारी इलेक्शन में सिंध जी अहम सियासी शख़्सियत तौरु सुञातो वेंदड़ अली हसन ज़रदारी पहिरियों भेरो चूंडिजण सां गॾु अवैस मुज़फ़र पिणु 2013 वारी इलेक्शन में कामयाबी माणे चुको आहे। ताज़ो 2024 वारी इलेक्शन में रियाज़ शाह शिराज़ी हिन ई तक तां चूंडिजी सूबाई वज़ीर बणियो आहे। वर शहर जंहिंजो माज़ी ॾाढो ख़ूबसूरत हो, पर हिन वक़्तु ही शहर निंदड़को ऐं लावास बनियल आहे, जंहिंजी वॾे में वॾी बदकिस्मती उहा बि आहे त ही शहर तइलके में सभ खां वॾी आबादी रखण बावजूद बि टाउन जो दर्जो माणे न सघियो आहे। उहो ई सबबु आहे जो हिन शहर जो को वाली वारस न हुजण करे गुज़िरियल वॾे अरसे खां बिजलीअ खां महरूम हुअण करे ऊंदहि जी लपेट में ॿुॾल आहे। वर शहर में मुसलसिल वॾे अरसे खां बिजली जो बहरान पैदा रहण करे हिन शहर जो कारोबार ठप थी वियो आहे ऐं रोज़गार जा सभु ज़रिया ख़तम थियण करे हितां जा माण्हू बुख, बदहाली ऐं मुफ़लिसी जो शिकार बणिजी विया आहिनि। वर शहर माज़ीअ जा समूरा ख़ूबसूरत मंज़र विञाए जदीद दौर में बि पत्थर जे दौर जो ॾेख ॾियण लॻो आहे।